असांजा खुर्दबीन कदुरु ॾिठी, हुन जेको आहे उन खुर्दबीन जे मदद सां शयुनि जो मुशाहिदो करणु शुरू कयो। सभिनी खां पहिरीं हुन जेको शइ जो मुशाहिदो जंहिंखे हुन नोट कयो उहो कार्क, जेको असां ॾिसी आया आहियूं। असांखे ख़बर आहे त कार्क जेको आहे हिकिड़ो वण जो हिसो आहे, ऐं वण जेको आहे हिकिड़ो जानदारनि जो हिसो आहे। त सभिनी खां पहिरीं कंहिं जानदार शइ जो सेल जेको आहे, जेको टुकड़ो आहे उनखे वॾो करण जी कोशिशि, वॾो करे ॾिसण जी कोशिशि कई। हुन कार्क जो सेल खे जॾहिं इन सां 100 दफ़ा वॾो कयो त हुनखे हीअ तस्वीर नज़र आई। उन ज़माने में कैमरा त कोन हुई जो फोटो कढी सघे। हुन जेको आहे उनखे पंहिंजे हथ सां पेंसिल सां कागज़ ते जेको आहे इहो चित्र ठाहियो। तव्हां ॾिसंदव त हीअ हुन कार्क जो हिसो हुन ॾेखारियो आहे, जंहिंमें ही नंढा 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 दाणा ॾेखारिया अथई। दाणा जेके आहिनि उहे पाण में कंहिं अच्छी भित सां गंढियल आहिनि, पर कुझु नंढा आहिनि, कुझु वॾा आहिनि, पर आहिनि बेतरतीब, पर पाण में सभु ॻंढियल आहिनि। इहो हुन चित्र ठाहियो। हाणे अॼोके साइंसदान वरी साॻी शइ खे जेको आहे उहो नए क़िस्म जी खुर्दबीन सां 250 दफ़ा वधी करे ॾिठो। उहो चित्र जेको आहे उहो ईअं ठहियो। हाणे ॿिन्ही खे तव्हां मुक़ाबिलो करे ॾिसो त ॿई चित्र जेके आहिनि तक़रीबन बराबरि आहिनि। असां चवंदासीं त शाबस हुजे रॉबर्ट हुक खे, जंहिं हिकिड़ी एतिरी नंढड़ी ॾुखी इस्तेमालु करण वारी खुर्दबीन सां शइ खे ॾिठो ऐं हुनजे चित्र ठाहियईं। जॾहिं हुन चित्र ठाहियो त हुनखे जेको आहे उहो लॻो त हीअ कंहिं शइ सां मिले जुले थो इहा तस्वीर। सोचियईं त आख़िर आहे कहिड़ी शइ आहे जेका जंहिंसां मिले थो। पोइ जॾहिं सोचियईं त हुनजे ज़हन में माखीअ जी मख आई ऐं माखीअ जो मनारो आयो। सोचियईं हा ॿेली, हीअ त जेका आहे वाकई मनारे जहिड़ी आहे। जीअं मनारे में नंढा नंढा खाना हूंदा आहिनि, अहिड़ी तरह हिन में नंढा नंढा खाना आहिनि। मनारे में अंदरि जेको आहे कुझु भरियल हूंदो आहे, हिन में बि अंदरि कुझु कारो कारो भरियल पियो थो नज़र अचे। चयो हिनखे बसि मां इहो ई नालो थो ॾियां जेको मनारे जे खाने जो हूंदो आहे। मनारे जे खाने खे अंग्रेज़ीअ में सेल चवंदा आहिनि। हुन जेको आहे जेके खाना कार्क नज़र आयसि हुनखे सेल चयईं। हिनखे सेल चइबो आहे, सिंधीअ में खानो या घरड़ो या जीव घरड़ो जेको चइबो आहे। पर सेल लफ़्ज़ जेको आहे उहो असल में जेको आहे हिन माखीअ जे मख जे मनारे में न आयो। असल में सेल लफ़्ज़ जेको आहे उहो आयो आहे उन्हनि जे मज़हबी तरीक़े सां। जेके पुराणे ज़माने में गिरजा हूंदा हुआ, उनजी चौधारी जेको आहे, जेके हुनजा इबादत गुज़ार हूंदा हुआ या पुॼारी हूंदा हुआ, हुनजा नंढा नंढा कमरा ठहियल हूंदा हुआ। जीअं असां वटि बि मस्जिद जे चौधारी हुजरा ठहियल हूंदा आहिनि, जंहिंमें मौलवी साहिब रहंदो आहे, कम वारा बि रहंदा आहिनि मस्जिद में। सभिनी मस्जिद में न हूंदा आहिनि, पर वॾियुनि मस्जिद में हुजरा ठहियल हूंदा आहिनि। इहे हुजरा जेके आहिनि उहे ईअं ठहियल हूंदा हुआ जो नंढा नंढा कमरा पाण में गॾु हूंदा ऐं घणा हूंदा। उन्हनि हुजरनि खे जेको आहे सेल चवंदा हुआ। उन हुजरनि जे नाले मां सेल नालो आयो माखीअ जे मख जे मनारे ते, ऐं माखीअ जे मख जे मनारे मां रॉबर्ट हुक जो नालो ॾिनो, जेको नंढो हिसो हुनखे नज़र आयो कार्क जे वॾे थियल अक्स में। हाणे तव्हां ॾिसो त जेकॾहिं असां हीअ जेको वॾो थियल अक्स आहे जंहिंमें नज़र अचनि था। हाणे असां हिन ॿिन्ही खे पाण में मिलाए ॾिसूं त घणेई शयूं असांखे हिकु जहिड़ियूं नज़र ईंदियूं। जीअं मां पहिरीं चयो त हिन में भितियूं आहिनि जेके पाण में गॾियल आहिनि, हिन में भितियूं आहिनि पाण में गॾियल आहिनि, हिन में अंदरि कुझु भरियल आहे, हिननि में बि अंदरि कुझु जेके दाणा दाणा असांखे भरियल पिया था नज़र अचनि। हिते कुझु साओ रंग नज़र पियो थो अचे, हिते कुझु ख़ाली जायूं आहिनि। हिकु जहिड़ियूं शयूं त आहिनि। हिन जेको नालो हुन शायदि सही ॾिनई। सेल दरअसल में जेको आहे उहो सभिनी जानदारनि जो बुनियादी एको आहे। जेको बि जानदार शइ हूंदी उन नंढे में नंढो ज़रो जंहिंमें ज़िंदगी हूंदी, उहो ज़रो जेको आहे उनखे सेल चइबो आहे या जीव घरड़ो चइबो आहे। जीव जो मतिलबु जहिड़ो जाॻंदड़ या जंहिंमें ज़िंदगी हुजे। जेके सभई जानदार आहिनि उहे इन्हनि जीव घरड़नि मां ठहियल आहिनि। कुझु अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो ई जीव घरड़ो हूंदो आहे, पर अक्सर जेके जानवर आहिनि जेके असांखे नज़र अचनि था उन्हनि में हिक खां वधीक जीव घरड़ा हूंदा आहिनि।
जीव घर जे अंदरि जेको आहे उहे तमामु घणियूं सरगर्मियूं जेके आहिनि उहे थींदियूं रहंदियूं आहिनि, कम थींदा रहंदा आहिनि जेके जानदार खे जीअरो रखण जे कम ईंदा आहिनि। हाणे हिते हिकिड़ो सवाल मूंखां कॾहिं चयो हो त ॿार चवनि था त जेकॾहिं सेल आहे इंसान जे या कंहिं जानदार जे ज़िंदगीअ जो नंढे में नंढो हिसो या बुनियादी एको, त पोइ ईअं छो चवंदा आहिनि त इंसान मिटीअ मां ठहियल आहे? ज़ाहिर आहे इंसान, असां हिन ते यकीन रखूं था, असां मुस्लमान आहियूं ऐं जेको आहे असां ख़बर आहे त इंसान जेको आहे मिटीअ मां ठहियल आहे, पर कहिड़ी मिटीअ मां? अलाह साईं जेको आहे इंसान खे जेको आहे उहो तीन जेको आहे मिटी उन मां ठाहियो आहे। उहा मिटी जेका आहे जीअं गारे वारी हूंदी आहे उन टाइप जी आहे। जीअं तव्हां सम्झो त थोड़ी जेली हुजे या गारो हुजे या घाटो ॾुध हुजे, उन टाइप जी मिटीअ मां। ऐं उन मिटीअ में अलाह साईं साह विधो ऐं फ़रिश्तनि खे जेको आहे साह विझण खां पोइ चई त हिनखे सजदो कयो। उहो साह उहो ई आहे जंहिंसां उन मिटीअ जे ज़रिए मां जेको नंढिड़ो ज़रड़ो हो, जेको जंहिंखे असां जीव घड़ो हाणे चऊं था, उहो ज़रड़ो जॾहिं अलाह जे हुकुम सां साह वारो थियो, कमु करणु शुरू कई, तॾहिं जेको आहे इंसान पैदा थियो। जीव घड़ो असांजो बुनियादी एको आहे। हाणे असां हे कार्क जो जीव घड़ो थोरो अञा वॾो करे ॾिसूं था त असांखे जेको आहे नज़र ईंदो त हिन में जेके आहिनि ही भितियूं ठहियल आहिनि जेके हर घरड़े खे ॿिए घरड़े खां अलॻि थियूं कनि। उन में ख़ाली हिसाब आहिनि, कुझु शयूं भरियल बि आहिनि। हाणे अचो त अॻिते ॾिसूं त हिन में छा थोरो वधीक तहक़ीक़ कयूं। त जीअं तव्हांजे किताब में लिखियलु आहे त किताब में तव्हां वटि ॿिनि क़िस्म जा जीव घड़ा जेके आहिनि उन्हनि जो पाण में मुक़ाबिलो कयल आहे। हिकिड़ो हयात जो ऐं हिकिड़ो निबातात। निबातात जेको आहे उहो बसर आहे ऐं हयात में जेको आहे इंसान जे वात जे अंदरि जेको आहे उनजो जीव घड़ो, गल जे अंदरि जो जीव घड़ो जेको आहे उहो इस्तेमालु थियल आहे। ॿई जानदार आहिनि, निबातात जानदार आहे, हयातात जानदार आहे। अचो त ॾिसूं त इहे जेके जीव घड़ा आहिनि उहे कीअं था असांजी नज़र अचनि। हीउ जेको आहे उन्हनि जीव घड़नि जो वॾो कयल अक्स आहे। ॻाढ़े रंग में जेको आहे उहो बसर जो आहे जीव घड़ो, छो त बसर ॻाढ़ो आहे, ज़ारा ॻाढ़ो रंग हूंदो। ऐं हीउ जेको आहे गल जो जीव घड़ो आहे। तव्हां ॾिसंदव त बसर जो जीव घड़ो जेको आहे उन में जेके आहिनि भितियूं जेके आहिनि बिल्कुलु हिक ॿिए सां गॾियल आहिनि ऐं को बि जीव घड़ो ॿिए खां अलॻि कोन्हे, सभु जीअं ॼण त हिक ॿिए सां ॻंढिया पिया आहिनि। पर जेको गल जो जीव घड़ो आहे उन में जेको आहे उहो ही सभु जीव घड़ा अलॻि अलॻि आहिनि, पाण में ईअं मज़बूती सां ॻंढियल कोन्हनि। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ॾिसिजे त हिकिड़ो दाणो जेको आहे उहो हर जीव घड़े में हिन में वधीक गौर सां ॾिसबो त हिते असांखे ॿ भितियूं नज़र ईंदियूं, हिकिड़ी हल्की सनी भित आहे ऐं हिकिड़ी जेका आहे थुल्ही भित आहे। हिते ॾिसो त हिकिड़ी सनी हिकिड़ी भित आहे, हिकिड़ी थुल्ही भित आहे। हिन में हिकिड़ी ई भित आहे जेका थुल्ही ऐं ख़ासि मज़बूत लीक वारी कोन आहे। हाणे अॻिते जेको आहे उहो साॻी शइ जेको आहे मां तव्हांखे ॾेखारियां पियो त बसर जो जेको जीव घड़ो आहे हिनखे मूं अञा वॾो कयो आहे। हिन में मुस्ततील, बिल्कुलु मुस्ततील कोन्हे पर मुस्ततील जहिड़ी पकी शिकिल आहे जेका जेको आहे इन ई शिकिल में रहंदी। उनजी हिते हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि सभु। गल जो जेको आहे उहो गोल बेतरतीब शिकिल आहे ऐं हीअ पकी शिकिल न आहे। हिनखे जेको आहे तव्हां ॾिसो सभिनी शिकिल अलॻि अलॻि आहे ऐं कुझु जेको हीअ जेको आहे पाण में भित या भित जेका आहे उहा लुॾंदी रहंदी आहे, कॾहिं अंदरि थींदी, ॿाहिरि थींदी, हेॾे होॾे थींदी। चौधारी जेका हिकिड़ी हल्की भित आहे, विच में हिकु दाणो आहे, ॿिए सां ॻंढियल भितियूं न आहिनि। हाणे अचो त असां जीव घड़ो जेको आहे उनजी अंदरि ॾिसूं त छा आहे। जीव घड़ो जेको आहे जेकॾहिं हीअ असां हिकिड़ो जीव घड़ो खयां हुनजी हीअ ॿाहिरि हिकिड़ी भित जेके असां चयो आहे उनखे सेल मेम्ब्रेन चइबो आहे या घड़े जो पर्दो चइबो आहे।
सेल में हिन घरड़े में अंदरि जेके आहिनि घणियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके हिकिड़े मादो जेको जेलीअ वांगुरु हूंदो आहे या ॾुध वांगुरु हूंदो आहे, जेके साइटोप्लाज़्म चइबो आहे, उन में ॿुॾल हूंदियूं आहिनि। हिन में सभु जेके बि शयूं आहिनि उहे तक़रीबन 11 खां 14 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिते सभु ॾेखारियल न आहिनि ऐं तव्हांजी किताब में सभु न आहिनि। असां सिर्फ़ु उन्हनि जो ज़िक्र कंदासीं जेके तव्हांजी किताब में आहिनि या जेके ख़ासि मां ॿुधाइण तव्हांखे चाहींदुसि, जेके जिन जो ज़िक्र न आहे किताब में पर सम्झणु या उनजो मालूम हुजणु ज़रूरी आहे। हिननि सभिनी शयुनि खे मिलाए अंग्रेज़ जो लफ़्ज़ जेको आहे उनखे ऑर्गनेल चइबो आहे। ऑर्गन माना हिसो जिस्म जो, उनखे ऑर्गन चइबो आहे। ऐं उन मां जेको आहे छो त नंढड़ा आहिनि ऐं सेल जा या घरड़े जा हिसा आहिनि, उनजे हिनखे ऑर्गनेल चइबो आहे। सभई जेके आहिनि ऑर्गनेल्स आहिनि। हाणे असां ॾिसंदासीं हिकिड़ो हिकिड़ो करे जेके ख़ासि असांजूं शयूं आहिनि। घरड़े जो पर्दो, घरड़े जो पर्दो जीअं असांखे ॾिठोसीं हिकिड़ो तह आहे, उहो तह जेको आहे घरड़े जी चौधारी आहे, तमामु सन्हड़ो आहे, नीम सोराख़दार आहे। उन मां के शयूं लंघी सघनि थियूं पर के नथियूं लंघी सघनि। हिते जेको आहे उहो थोरो ख़्यालु करण जी ॻाल्हि आहे हिन ॻाल्हि ते त के शयूं लंघी सघनि थियूं पर के नथियूं लंघी सघनि। जेके घरड़ा आहिनि उन्हनि में हिक ॿिए जे विच में शयुनि जी ऐं पैगामनि जी तरसील थींदी आहे। पैगाम जी तरसील बि हिकिड़ो जेको आहे एसिड हूंदी आहे RNA, रिबो न्यूक्लिक एसिड, उनजे थ्रू थींदी आहे। मतिलबु हिकिड़ो घरड़ो उहो पंहिंजी एसिड ॿिए घरड़े में मोकिलींदो ऐं ॿिए घरड़े खे ख़बर पवंदी त हुन घरड़े खे छा खपे। अहिड़ी तरह कुझु घरड़ा जेके आहिनि उहे कार्बोहाइड्रेट ठाहींदा आहिनि जेको तवानी में इस्तेमालु थींदो आहे। कार्बोहाइड्रेट जेको आहे उहो या तवानी जेका ठाहींदा आहिनि उहे ॿिए घरड़े खे ॾींदा आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे हिकिड़े घरड़े मां ॿिए घरड़े में तरसील थींदी आहे। पर कीअं ख़बर पवंदी आहे त का शइ लंघी सघंदी ऐं का शइ न लंघी सघंदी, ख़ासि करे जेका अंदरि दाख़िल थियण वारी आहे उनजो। हर शइ जेका हिकिड़े घरड़े खां ॿिए घर ताईं वेंदी आहे उन शइ जी शिकिल हिकिड़े चाॿीअ वांगुरु हूंदी आहे ऐं उहा चाॿी जेका आहे उहा जीव घर जे तह में हिकिड़ा ताला हूंदा आहिनि, उन्हनि तालनि में फिट थींदी आहे। त जेकॾहिं का अहिड़ी शइ वई जेका उन ताले में फिट न थी, उन शइ खे जीव घरड़ो अंदरि अचणु न ॾींदो। जेको उन मेम्ब्रेन या पर्दो जेको आहे उन शइ खे रोके छॾींदो। वायरस बि हिकु अहिड़ी शइ आहे जेका ॿाहिरां इंसान जे जिस्म में वेंदी आहे ऐं इन खां पोइ जिस्म में अंदरि वञी उन जीव घरड़े जे पर्दे जे अंदरि वञण जी कोशिशि कंदी आहे। पर छो त वायरस ॿाहिरीं शइ आहे, उन में जेको आहे उहा चाॿी उन वटि कोन्हे, उन जे करे उहो उनजे अंदरि न वञी सघंदी आहे ऐं उते जेको आहे उनखे जीव घरड़े जे ॿाहिरां ई उनखे ख़ात्मो थी वेंदो आहे। अॼुकल्ह कोरोना वायरस फैलियल आहे, सो मां इन जे करे इन ॻाल्हि जो जेको आहे उहो कयो। अदा शकील मां ख़तमु कयां पोइ तव्हांजो खिवारो ॾियां थो। त जेको कोरोना वायरस आहे उहो जेको वायरस आहे उहो अहिड़ो चालाक वायरस आहे जो जॾहिं तव्हांजे जिस्म जे अंदरि भिड़े थो त उहो ॾिसे थो तव्हांजी जेको आहे उहा चाॿीअ जी शिकिल कहिड़ी आहे, पोइ पंहिंजी शिकिल उन ई चाॿीअ जहिड़ी शिकिल ठाहे तव्हांजे सेल में अंदरि घिड़ी थो वञे ऐं पोइ सेल में अंदरि घिड़ी ऐं जेको आहे तव्हांजे सेल ते कब्ज़ो करे उन सेल खे ऐं ॿियनि सेलनि खे जेको आहे तबाह करे थो ऐं अहिड़ी तरह तव्हां बीमार थियो था। नाला शकील सवाल अनम्यूट कयो पाण खे, सवाल पुछो। हाँ सर, जेको ऑप्शन जेको लिखियो पियो कुझु शयूं जेके आहिनि सेल मेम्ब्रेन मां जेके आहिनि दाख़िल थियंदियूं आहिनि, कुझु नथियूं थियनि, सर उहे कहिड़ा सब्सटेंस आहिनि? असांजे मतलब इहो ॿुधायो, जीअं वायरस आहे, वायरस जेको आहे उहो कोन लंघी सघंदो, पर जेको आहे mRNA जेको आहे ऐं mRNA उहे लंघी सघंदियूं, ATP आहे उहो लंघी सघंदो। अॻिते हलंदासीं त उहो तव्हां ॾिसंदो। पर इहा डिटेल तव्हांखे ख़बर ॾिसणु हुजे त तव्हांजे छो त कोर्स में न आहे, उनजे करे तव्हां या त बायोलॉजी जो किताबु पढ़ो या मां तव्हांखे अॻियां हिकिड़ो लिंक ॾींदुसि, उहो लिंक ॾिसंदो तव्हांखे जेको आहे वधीक ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, अॻिते हलो। जी सर।
साइटोप्लाज़्म असां ॾिठो त जेली वांगुरु हिकिड़ी शइ हूंदी आहे जंहिंसां सॼो घरड़ो भरियल हूंदो आहे ऐं सभु घरड़े जा जुज़ा ऐं सभु ऑर्गेनेल्स जेके आहिनि उहे उन में ॿुधल हूंदा आहिनि हिन में तमामु घणा कीमियाई मादा हूंदा आहिनि कुझु एसिड्स हूंदियूं आहिनि प्रोटीन्स हूंदियूं आहिनि ऐं इन में हर वक़्तु कुझु न कुझु कीमियाई अमल जेके आहिनि उहे थींदा रहंदा आहिनि खाल जेको आहे ख़ाली जायूं आहिनि जेके असां ॾिठियूं त सेल में मौजूदु आहिनि असां वरी वापसि सम्झूं था सेल ते ही जेके आहिनि खाल आहिनि हिकिड़ो ही खाल आहे ॿियो ही खाल आहे ॿियो ही खाल आहे ही जानवर जी थोरो ख़्यालु रहे इहे आहिनि खाल इहे जेके आहिनि ख़ाली जायूं हूंदियूं आहिनि हिन में कुझु कोन्हे हिननि ख़ाली जायुनि में जेको आहे हवा हूंदी आहे पाण्याठ हूंदी आहे ऐं खुराक जा जेके ज़रा आहिनि उहे हूंदा आहिनि जेको हयातियाती या इंसान जो या जानवर जो जेको आहे उहो जीव घरड़ो आहे उन में इहे नंढड़ा हूंदा आहिनि ऐं तमामु घणा हूंदा आहिनि ऐं सी साइटोप्लाज़्म में जेके आहिनि उहे ॿुधल हूंदा आहिनि ॿियो जेको आहे अहम जुज़ो आहे माइटोकॉन्ड्रिया हीअ तव्हांजे किताब में न आहे पर मुंहिंजे ख़्याल में त ही असांखे ख़बर हुअणु ज़रूरी आहे माइटोकॉन्ड्रिया जेको आहे हुनखे घरड़े जा तवानाई ठाहिण जा कारखाना चवंदा आहिनि असांजे जिस्म में घरड़े खे कमु करण लाइ तवानाई खपे असांखे पाण खे कमु करण लाइ तवानाई खपे ऐं उहा तवानाई असांखे घरड़नि जे तवानाई मिलंदी आहे सो माइटोकॉन्ड्रिया उहा शइ आहे जेका तवानाई पैदा कंदी आहे छा कंदो आहे माइटोकॉन्ड्रिया जो जेको असां खाइदो खाईंदा आहियूं उन मां कार्बोहाइड्रेट खे हासिल कंदो आहे बादल लाशारी तव्हां पाण खे म्यूट कयो प्लीज़ कार्बोहाइड्रेट हासिल कंदो आहे खाधे मां हवा मां जेको असां साह खणंदा आहियूं उन मां ऑक्सीजन हासिल कंदो आहे ऐं उन मां जेको आहे उहो ATP एडेनोसिन ट्राइफॉस्फेट जेको आहे उहो ठहंदो आहे हिन घरड़े जो जेको आहे बादल लाशारी तव्हां माइक प्लीज म्यूट कयो समझ न थे सो ही घरड़े जा तवानाई ठाहिण जा कारखाना हूंदा आहिनि ही खाधे मां निशास्तू हासिल कंदा आहिनि ऐं साह मां ऑक्सीजन वठंदा आहिनि ऐं उन मां तवानाई पैदा कंदा आहिनि ऐं तवानाई सां गॾु जेको आहे उहो ग़िज़ा खे ताक़त में तब्दील कंदा आहिनि ऐं उन खां पोइ गर्मी जेका आहे असांजे जिस्म में उनखे इहे ई पैदा कंदा आहिनि अॻियों जेको ख़ासि हिसो आहे मर्कज़ ही जीअं बनीअ ते कमदार हूंदो आहे न हिन जो कमु इहो हूंदो आहे हीउ जेको आहे डंडो खणी बीठो हूंदो आहे जेको आहे सम्झो त सॼे घरड़े खे जेको आहे हुकुम ॾींदो आहे त तव्हां कीअं कमु कयो घर जे सभिनी हिसनि खे जेको आहे उहो हुकुम ॾींदो आहे ऐं सभई अमल जेके घरड़े में अंदरि थींदा आहिनि उन्हनि खे पंहिंजे कंट्रोल में अख़्तियार में रखंदो आहे मर्कज़ जे अंदरि जेके आहिनि ही मर्कज़ आहे सॼो उन में अंदरि जेको आहे उहो ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि उन में हिकिड़ियूं शयूं जेके आहिनि उनखे असां क्रोमोज़ोम्स चवंदा आहियूं क्रोमोज़ोम्स जेके आहिनि उहे धागनि जहिड़ा हूंदा आहिनि उहे सॼे घरड़े खे पंहिंजे इख़्तियार में रखंदा आहिनि जेके क्रोमोज़ोम्स आहिनि इहे ई दरअसल में जेको आहे उहो असांजे बदन खे या कंहिं जानवर जे बदन खे या कंहिं ॿूटे जे बदन खे पंहिंजो पाण में कंट्रोल में रखंदा आहिनि उनखे जेको आहे डिटरमिन कंदा आहिनि त उहो कीअं अमल कंदो स्टार्ट उहो अमल थींदो आहे शुरू थींदो आहे अमल सेल ते कंट्रोल करणु हिकिड़ो सेल कंट्रोल थियो त सभु कुझु जेको आहे उहो कंट्रोल थी वियो उहे सॼे घरड़े खे पंहिंजे ज़ाब्ते में रखंदा आहिनि ऐं उहे हिकिड़ी पीढ़ीअ खां ॿी पीढ़ीअ में मुंतक़िल थींदा आहिनि मतिलबु मुंहिंजो जेको अम्मा मुंहिंजो जेको बाबा ऐं मुंहिंजी जेका अम्मा आहे उन में जेके क्रोमोज़ोम्स आहे उन्हनि क्रोमोज़ोम जो कुझु हिसो मूं में जेको आहे उहो अची वियो आहे हाणे उहो मुंहिंजे क्रोमोज़ोम्स में बि आहे मुंहिंजे अम्मा बाबा जेको ॾाॾा ॾाॾी नाना नानियूं जेको आहे उहो आहे ईअं पीढ़ियुनि खां पीढ़ीअ ताईं हिक खां ॿिए ताईं मुंतक़िल थींदा रहंदा आहिनि सो जेकॾहिं अॼुकल्ह जे दौर में केरु मुंहिंजो क्रोमोज़ोम टेस्ट करे त मां इहो जेको मालूम करे सघां थो त मूंखां 20 या 25 पीढ़ियूं पहिरीं मां किथां जो हुउसि ऐं मुंहिंजा अबाणा ॾाॾाणा जेके आहिनि उहे किथां जा उन खां अलावा जेको आहे हिन में क्रोमोज़ोम में ॿियनि घरड़नि खे
जेको आहे कीमियाई हिदायतूं इशारा ॾिना आहिनि। जीअं हिकिड़ो ख़ासि ऑर्गेनेल हूंदो आहे सेल में अंदरि जेको आहे प्रोटीन्स ठाहींदो आहे। त हीअ जो क्रोमोसोम जेके आहिनि उहे हुनखे हिदायत ॾींदा आहिनि त कहिड़ो प्रोटीन कहिड़े मिक़दार में ऐं कहिड़े जेको आहे उहो सीक्वेंस में, या पहिरीं सम्झो त हिकिड़ो ॻाढ़ो आहे, हिकिड़ो साओ आहे, हिकिड़ो पीलो आहे, त हुनखे ॿुधाईंदा हिकिड़ो पहिरीं ॻाढ़ो ठाहिणो आहे, पोइ साओ ठाहिणो आहे, पोइ पीलो ठाहिणो आहे, या पहिरीं ॿुधाईंदा पहिरीं ॻाढ़ो ठाहिणो आहे या पोइ पीलो ठाहिणो आहे। सो इहे हिदायतूं जेके आहिनि उहे जेके आहिनि क्रोमोसोम मां मिलंदियूं आहिनि। त ईअं न सम्झो त ॻाढ़ा पीला सावा हूंदा आहिनि प्रोटीन्स, इहो मां तव्हांखे सिर्फ़ु सम्झाइण लाइ चयो आहे। ॿी ख़ासि शइ जेका आहे उहा अॼुकल्ह हुनजो जिते किथे ज़िक्र थींदो आहे उहा आहे डीएनए। डीएनए जेको आहे उहो बि तव्हांजी किताब में न आहे, पर असांखे छो त अॼुकल्ह जे दौर में हर जाइ ते ज़िक्र थिए थो, उनजे करे असांखे हुनजो इतलाक हुअणु ज़रूरी आहे। क्रोमोसोम्स जेके आहिनि जिन जो असां ज़िक्र कयो उहे दरअसल में डीएनए जा ठहियल हूंदा आहिनि, ऐं हर जानदार जो डीएनए मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हिन में जीअं असां चयो त कुझु त पोइ पीढ़ीअ मां मुंतक़िल थींदा आहिनि, माउ जा ऐं पीउ जा निशान, कुझु हुनजा पंहिंजा बि निशान हूंदा आहिनि। उहे निशान जेके आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जा आहिनि। जीअं आङुरियुनि जा पोरनि जा निशान आहिनि, ओड़ी तरह ई निशान बि आहिनि। ऐं इन जीन मां असां या इन जेको आहे डीएनए मां असां मालूम करे सघंदा आहियूं त इहो शख़्स केरु आहे। हिन डीएनए में जेके आहिनि उहे तक़रीबन 46 हिसा हूंदा आहिनि। उन्हनि सभिनी 46 हिसनि खे जीन चवंदा आहिनि। जीन जेको आहे सवली सिंधीअ में जेको आहे उहो मुंहिंजे ख़्याल में रग चवंदा आहिनि। जीअं चवंदा आहिनि न त कॾहिं को ॿार मस्ती कंदो आहे त चवंदा आहिनि त हिन में जेको आहे फलाणे जी रग अची वई आहे, या चवंदा आहियूं त असां सभिनी में जेको आहे कुझु नानाणियूं रगूं आहिनि, कुझु ॾाॾाणियूं रगूं आहिनि। मतिलबु असां वटि जेके आहिनि कुझु आदतूं या कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां वटि ॾाॾाणे मां मिलियूं आहिनि ऐं कुझु वरी नानाणे मां मिलियूं आहिनि। सो उहे सभु शयूं ऐं आदतूं उन्हनि जो जेको आहे 46 हिसनि में विरहाए उन्हनि खे जीन्स चयो आहे। सो असांजो जेको स्वभाउ आहे, असांजी जेका शिकिल आहे, असांजो जेको तरीक़ेकार आहे, उहो सॼो जेको आहे दारोमदार रखंदो आहे उन जीन्स ते। सो इहे जीन्स जेके आहिनि दरअसल जेको आहे डीएनए ते दारोमदार रखंदा आहिनि। डीएनए जेको आहे उनखे चवंदा आहिनि, उनजो सॼो नालो आहे डी ऑक्सी रिबो न्यूक्लिक एसिड। हिकिड़ो एसिड आहे या हिकिड़ो तेज़ाब आहे, उहो ज़ंजीर वांगुरु हूंदो आहे। मतिलबु मुंहिंजो हिकिड़ो मालिक्यूल ॿिए में, हिकिड़ो मालिक्यूल ॿिए में, ॿियो टे में, टियों चौथे में, ऐं उहो ॿियनि जेको आहे धागनि में हूंदो आहे जेके पाण में ॻंढियल हूंदा आहिनि। हिकिड़ो धागो ॻाढ़ो सम्झो असां ॾेखारियो आहे, हिकिड़ो जेको आहे उहो जेको आहे पीलो ॾेखारियो, नीरो ॾेखारियो आहे। सो इहो डीएनए आहे। हाणे जेकॾहिं वधीक सम्झणो आहे त हीअ वीडियो मूं तव्हांखे रिकमेंड कई आहे, हीअ असांजी हुन ते लिंक ते हूंदी, ऐं इहा वीडियो तव्हां जेको आहे ॾिसी ऐं सम्झी सघो था। सवाल जेके न आहिनि कुझु हयातियाती जीव घड़ जे बारे में, त महिरबानी करे पुछो। हाँ सर, सर मुंहिंजो सवाल आहे किताब में जेको ही लिखियलु आहे त जेको डीएनए जेको ठहियल आहे उहा क्रोमोसोम जो ठहियल आहे। सर तव्हां इहा बि ॻाल्हि कई न, उबती ॻाल्हि सर कई, हिन जी डेट बि लिखियलु आहे। उबती ॻाल्हि कई, क्रोमोसोम डीएनए जो ठहियल आहे। हाँ सर, क्रोमोसोम जेको आहे डीएनए जो ठहियल आहे। अच्छा, क्रोमोसोम जी सर जेका लेंथ है उहा माना जेकॾहिं हुनजी पाण ॾिसूं त माना उहा जेका किताब में लिखियलु आहे माना उहा हितां खां माना ज़मीन खां खणिजे वरी चंड ताईं माना अहिड़ी तरह माना जेको आहे पाण 6 दफ़ा खणी अचूं। सर इहा जेका आहे रियल ॻाल्हि आहे सर? तव्हांखे छा थो लॻे? सर किताब में लिखियलु आहे वधीक, हाणे तव्हांखे सर ख़बर हूंदी। पुट सही आहे, क्रोमोसोम जी लेंथ तमामु डिघी आहे। मूं हिते जेको आहे उनखे डिघो ॾेखारण जी कोशिशि कई आहे हिन तस्वीर में। अॻियां हलो। जी जी सर। हाणे असां जेको आहे उहो कंहिं हयातियात जो ॾिठो। साख संधू बाबा, तव्हांखे सवाल आहे? साख सिंधु।
मुझे आवाज अचे तो दा? हाँ अस्सलाम हाँ वालेकुम। बिल्कुल अचे। हाँ पुट वालेकुम सलाम। ता जो आवाज बिल्कुल भी नथो अचे। हाँ मुझे आवाज ना पियो जेकॾहिं अचे मुंहिंजो सभिनी आवाज सम्झी अचे गए तो थे त सर मुंहिंजो सवाल आहे त होमोसोफियोस ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जीअं जी इंसान जी इर्तिका थी आहे जी कंहिं जानवर यानी बांदर मां या मुख़्तलिफ़ ॿियनि सेल्स मां, इन खे थोरी वज़ाहत कयो आहे जेकॾहिं त इफ पॉसिबल। बाबा अॼु जे सबक में इहो न आहे मूं वटि हिनमहिल सिर्फ़ु 9 मिंट रहियल आहिनि मुंहिंजे हिसाब सां। सो इहो जेकॾहिं तव्हांखे बाद में आहे त मूंखे डायरेक्ट ॻाल्हाए सघो था। इहो जेको आहे उहो अॼु जे सबक जो जेको आहे न आहे मौज़ूअ। ठीकु आहे बाबा? सर जेकॾहिं रिपीट कयो आहे प्लीज़, आवाज़ तव्हांजो हाणे आयो आहे। अच्छा थोरो डिले आहे। जी हाणे क्लियर आवाज़, हाणे थोरो क्लियर कयो आहे ॻाल्हि। बाबा जेको तव्हां सुवाल पुछियो उन जो अॼु जे मौज़ूअ सां तालुक़ न आहे ऐं इहो जेको आहे उहो सुवाल जेको आहे उहो मज़हबी बि आहे, उन सुवाल जो जेको आहे साइंसी बि आहे। छो त इर्तिका जी जेका आहे ॻाल्हि उहा थ्योरी आहे, उहा जेको आहे उहो को रूल कोन्हे। सो थ्योरी ऐं रूल में जेको आहे थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। थ्योरी हूंदो आहे त हिकिड़े साइंसदान या हिकिड़े ग्रुप जेको आहे साइंसदाननि जो, उन्हनि सम्झो त इहो ईअं हूंदो, पर उहो साबित थियल न आहे त इहो ईअं आहे। सो मुंहिंजे ख़्याल में त इंसान बांदर मां न ठहियो आहे, पर जेकॾहिं असां क़ुर शरीफ़ ते जेको आहे यकीन रखूं त सूरह बक़रा में अलाह साईं चयो आहे त जेको आहे जेके ग़लति कमु करण वारा नाफ़रमान इंसान हुआ उन्हनि खे बांदर में तब्दील कयो वियो आहे। सो मुंहिंजो त इहो यकीन आहे। वधीक जेकॾहिं चओ त पोइ अलॻि असां बहस करे सघूं था इन ॻाल्हि ते। ठीकु आहे बाबा? ठीकु आहे सर, थैंक यू। हाणे असां ॿूटे जो जेको आहे उनखे पर्दे खे ॾिसंदासीं। जीअं असां ॾिठो त ॿूटे जो पर्दो जेको असां काग जो ॾिठो त उन में 2 भितियूं हुयूं। हिकिड़ो हिफ़ाज़ती पर्दो हो जेका सख़्त भित हुई, ऐं उन खां पोइ नरम भित जेका आहे उहा आई जंहिंखे सेल मेम्ब्रेन, साॻी ॻाल्हि जेका आहे सेल मेम्ब्रेन असांजे हयातियातीअ में बि। उन खां पोइ ॿियो जेको ख़ासि शइ आहे उहा हिन में आहे साओ मादो, क्लोरोप्लास्ट। मर्कज़ हिन में बि आहे, खाल जेको आहे हिन में बि आहे, ऐं माइटोकॉन्ड्रिया जेको आहे हिन में बि आहे, ऐं साइटोप्लाज़्म जेको आहे हिन में बि आहे। हाणे अॻिते ॾिसूं था त जेको आहे शयूं छा आहिनि ऐं कीअं आहिनि। क्लोरोप्लास्ट जेको आहे उहे तमामु नंढियूं नंढियूं टिकियूं हूंदियूं आहिनि, उहे साए रंग जे मादे सां भरियल हूंदा आहिनि, ऐं इन साए रंग जे मादे खे क्लोरोफिल चइबो आहे। क्लोरोफिल दरअसल सिज जी रोशनीअ खे जज़्ब करे वठंदो आहे ऐं इन मां तवानाई हासिल करे ॿूटे खे पंहिंजी खुराक ठाहिण में मदद कंदो आहे। छो त सिज में जेका रोशनी आहे उन में तवानी आहे, ऐं उन खां अलावा जेका गर्मी आहे उन में तवानाई आहे, पर ही सिर्फ़ु रोशनीअ खे हासिल करे उन मां जेको आहे उहो खुराक ठाहींदो आहे ॿूटे जी, ऐं उन अमल खे असां फोटोसिंथेसिस चवंदा आहियूं। हिन महिल तव्हां सिर्फ़ु इन ताईं इन ते रखिजो पंहिंजो पाण खे त क्लोरोफिल हूंदो आहे जेको फोटोसिंथेसिस सां खुराक ठाहींदो आहे। कीअं ठाहींदो आहे, अमल कीअं हूंदो आहे, उहो असां 3 बाब में पढ़ंदासीं इंशाल्लाह। जेके खाल हूंदा आहिनि ॿूटे जे घरड़े में, उहे ॿूटे जे घरड़े जो वॾे में वॾो हिसो वालारींदा आहिनि। उहे जेके आहिनि समूरो खाल जेको आहे नीम पाणियाठ वारो मादो हूंदो आहे जंहिंखे सेप चवंदा आहिनि, उन सां भरियल हूंदो आहे। तव्हां कॾहिं को ॿूटे जी डंडी जेको आहे उन टोड़े ॾिसो या पन टोड़े ॾिसो, या जॾहिं असां अंबड़ी टोड़ींदा आहियूं त अंबड़ीअ जे जेको जितां टुटंदी आहे उतां जेको आहे हिकिड़ो अछो अछो मादो निकिरंदो आहे जेको चवंदा आहिनि त जिस्म खे लॻे थो जेको जिस्म पची पवंदो आहे, उनखे जेको आहे उहो सेप चवंदा आहिनि। सेप जेको आहे हिकिड़ो उनमें पाणी ऐं ॿियूं जेको आहे नीम ॿियूं जेके शयूं आहिनि जीअं लूणु थियो, खंडु थियो या ॿिया केमिकल्स आहिनि जेके ॿूटे खे खपनि, उहे जेके आहिनि हुन में मौजूदु हूंदा आहिनि। खाल जेको आहे ॿूटे लाइ पाणी हासिल कंदो आहे, ऐं जेको आहे ॿूटे खे जेको आहे उहो जेको सेप हूंदो आहे उहो ॿूटे खे मज़बूत बनाइण जो कमु कंदो आहे। हाणे सेप जा 3 कम थिया। हिन में पाणी ऐं ॿियूं गॾियल शयूं हूंदियूं आहिनि,
ॿूटे लाइ पाणी हासिल कंदो आहे ऐं ॿूटे खे मज़बूत बनाइण में मदद कंदो आहे। इहो बि जॾहिं असां अॻिते हलंदासीं ऐं ॿूटे जी बनावट खे वधीक ॾिसंदासीं असां इहो सम्झंदासीं। ॿाहिरियों पर्दो जेको आहे उहो घरड़े जी चौधारी हूंदो आहे, उन में सन्हा सन्हा सुराख हूंदा आहिनि, गहरो या थुल्हो त हूंदो अथसि, सभिनी शयुनि खे पाण मां गुज़ारे सघंदो आहे, सख़्त मादे जो ठहियलु हूंदो आहे ऐं घरड़े खे सहारो ॾेई घरड़े जी मुस्तक़िल शिकिल ठाहींदो आहे। मतिलबु जेको ॿूटे जो घरड़ो आहे उहो जंहिं शिकिल जो ठही वियो हिकिड़ो उन जो हूंदो आहे, पर जेको इंसान जो हयातियाती घरड़ो हूंदो आहे उन जी शिकिल जेका आहे उहो मटिजंदी रहंदी आहे। हाणे हिते जेको आहे ॿ घरड़ा मूं ॾेखारिया आहिनि, हिकिड़ो जानदार जो घरड़ो ऐं ॿियो जेको आहे हिकिड़ो हयातियाती ऐं ॿियो जेको आहे ॿूटे जो घरड़ो। जानदार त ॿई आहिनि, ही माफ़ कजो मूं ग़लति लिखियो आहे, ही जानवर जो घरड़ो ऐं ही ॿूटे जो घरड़ो, ॿई जानदार आहिनि। ही तस्वीर मूं हिन लाइ ठाही आहे त जीअं तव्हां जेको आहे तव्हांखे जेकॾहिं इम्तिहान में ड्राइंग करणी हुजे या पंहिंजे नोट्स में ड्राइंग करणी हुजे त बजाए हिन जो तव्हां उहो मुश्किल वारी तस्वीर ठाहियो, हीअ सवली तस्वीर आहे, हिन तस्वीर खे तव्हां ठाहे सघो था। हिन में कुझु बि न आहे, उहो घरड़े जो पर्दो आहे, उन में हिकिड़ो जेको आहे मर्कज़ ॾेखारे छॾियो आहे, साइटोप्लाज़्म ॾेखारे छॾियो आहे, माइटोकॉन्ड्रिया ऐं नंढा खाल ॾेखारे छॾिया। अहिड़ी तरह जेको आहे उहो ॿूटे जे पर्दे में हिफ़ाज़ती पर्दो आहे, उनजे अंदरि जेको आहे उहो घरड़े जो पर्दो आहे, उन में अंदरि जेको आहे उहो साइटोप्लाज़्म आहे, मर्कज़ आहे, वॾो खाल आहे ऐं माइटोकॉन्ड्रिया उन में आहे। सो हिन में जेको आहे उहो मूं साए रंग सां उहे ॾेखारिया आहिनि जेके रुॻो ॿूटे जे घरड़े में आहिनि शयूं, जेके जानवर जे या जेको आहे हयातियाती घरड़े में कोन्हनि। ॻाढ़े रंग सां उहे जेके ॾेखारियूं आहिनि जिन में ऐं ॿिन्ही में जेको आहे फ़र्क़ु आहे, ऐं वाङणाए रंग सां उहे शयूं ॾेखारियल आहिनि जेके ॿिन्ही में हिकु जहिड़ियूं आहिनि। हाणे असां ॾिठो त घरड़े जो पर्दो ॿिन्ही में आहे, साइटोप्लाज़्म ॿिन्ही में आहे, मर्कज़ ॿिन्ही में आहे, माइटोकॉन्ड्रिया ॿिन्ही में आहे। क्लोरोप्लास्ट जेको आहे उहो रुॻो ॿूटे में आहे, ॿूटे जो खाल जेको आहे वॾो आहे। हाणे घरड़े जी बनावट में जेको हिफ़ाज़ती पर्दो ॿूटे वारे नबातियाती घरड़े में हूंदो आहे पर जानवर में न हूंदो आहे। पर्दो ॿिन्ही में हूंदो आहे, साइटोप्लाज़्म ॿिन्ही में हूंदो आहे, मर्कज़ जेको आहे ॿिन्ही में हूंदो आहे, जेको खाल आहे उहो नबातियाती में हिकिड़ो हूंदो आहे, वॾो हूंदो आहे, ऐं जानवर वारे में हयातियाती में घणा हूंदा आहिनि ऐं नंढा हूंदा आहिनि। माइटोकॉन्ड्रिया ॿिन्ही में हूंदा आहिनि ऐं क्लोरोप्लास्ट सिर्फ़ु ॿूटे वारे में हूंदो आहे। हीउ मूं तव्हांजी किताब मां ई अक्स खयो आहे। इहो चवे थो त ॿूटे वारे घरड़े में उनजो ॿाहिरियों तह थुल्हो हूंदो आहे जंहिंखे सेल वॉल चइबो आहे, पर जानवर जे घरड़े खे ॿाहिरियों तह कोन हूंदो आहे। ॿूटनि जे घरड़े में क्लोरोप्लास्ट हूंदो आहे पर जानवरनि जे घरड़े में कोन हूंदो आहे। ॿूटनि जे घरड़नि जी शिकिल घणो करे मुस्तक़िल ऐं मुस्तहकम हूंदी आहे छाकाणि जो उनजो ॿाहिरियों तह काफ़ी सख़्तु हूंदो आहे, पर जानवरनि जे घरड़नि जी शिकिल गोल या बेतरतीब हूंदी आहे छाकाणि त उनजे ॿाहिरां को बि सेल वॉल या सख़्तु तह कोन हूंदो आहे। ॿूटनि जे घरड़े में वैक्यूल या खाल तमामु वॾा हूंदा आहिनि पर जानवरनि जे घरनि में खाल तमामु नंढड़ा हूंदा आहिनि। हाणे असां ॾिसूं त घरड़े जा कम कहिड़ा आहिनि। इहो बि तव्हांजी किताब में लिखियल न आहे, हालांकि मुंहिंजे ख़्याल में लिखणु खपंदो हो। घरड़े जा कम जेके आहिनि, हिकिड़ो आहे खाधो ॻोल्हणु। इन लाइ त जीअं तवानाई ठाहे सघे, तवानाई जो ज़ख़ीरो करे सघे। ज़ख़ीरो इन लाइ ज़रूरी आहे त थी सघे थो असांखे, असां हर वक़्तु कोन खाईंदा आहियूं न, या जानवर जेके आहिनि उहे बि हर वक़्तु कोन खाईंदा आहिनि, या ॿूटा बि हर वक़्तु कोन सिज जी रोशनी मां खाई सघंदा आहिनि, राति बि थींदी आहे। उनजे करे असांखे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे त जंहिं महिल असां नथा खाऊं उन महिल जेको आहे उहो असां तवानाई असां वटि मौजूदु तवानाई खे इस्तेमालु कयूं। तवानाई ठाहिणु ऐं तवानाई ज़ख़ीरो करणु ज़रूरी आहे। उन खां पोइ कुझु कीमियाई मादा ठाहींदा आहिनि जेके असांखे पंहिंजे जिस्म जे ॿियनि कमनि में मदद ॾींदा आहिनि। ऐं ॿियो कमु आहे तवानाई मादनि जी जेको आहे उहो तरसील हिकिड़े ॿिए घरड़े खां ॿिए घर ताईं।
उन खां पोइ ॿियो कमु जेको आहे जो जीव घर जो आहे अफ़ज़ाइश। अफ़ज़ाइश जो मतिलबु त हिकिड़े मां ॿियो थियणु। जीअं असां जेको आहे ॿार ॼणींदा आहियूं, उन खां पोइ ॿिया ॿार थींदा आहिनि, ॿूटनि जा ॿिज थींदा आहिनि, ॿिजनि मां ॿिया ॿूटा थींदा आहिनि। इन अमल खे अफ़ज़ाइश चइबो आहे। मतिलबु नसल जेको आहे उहो बरक़रार रहे, नसल जेको आहे अॻियां वधंदो रहे, इनखे अफ़ज़ाइश चइबो आहे। घरड़े जो इहो कमु आहे अफ़ज़ाइश जो। जीअं हिकिड़ो घरड़ो टुटंदो आहे त उहो टुटण खां पहिरीं, मरण खां पहिरीं जेको आहे ॿिया हाणे असां जेको आहे उहो ॾिसंदासीं त जीअं असां चयो त जानवर जेके आहिनि, जानदार जेके आहिनि, उहे हिकिड़े घरड़े मां ठहंदा आहिनि ऐं घणनि घरड़नि मां ठहंदा आहिनि। सो ॾिसंदासीं त हिकु घर मां जेके आहिनि कहिड़ा जानवर ठहंदा आहिनि ऐं उहे केतिरा नंढा हूंदा आहिनि। सो जेके हिकु घरड़ा जानवर आहिनि उहे घणो करे पाणीअ में हूंदा आहिनि। उहे ढंढनि में, तालाब में, दरिया में या समुंड में हूंदा आहिनि। घिमियल हंधनि ते हूंदा आहिनि, जीअं वणनि जा थुल्ह थिया, थुड़ थिया, आली मिटी थी, या ॿिया घिमियल इलाइक़ा आहिनि। उहे जेको आहे जेरे रहण लाइ सभु अमल पाण कंदा आहिनि। यानी मतिलबु खुराक पाण ठाहींदा आहिनि, साह पाण खंदा आहिनि ऐं चुरपुर जेका आहिनि उहे पाण कंदा आहिनि। तमामु नंढड़ा ऐं सन्हा हूंदा आहिनि ऐं उन्हनि में का ख़ासि तरतीब न हूंदी आहे। ही तव्हांखे जेको आहे ॾिसण में ईंदो हूंदो सेंवर। ही अक्सर गदले पाणी में या बीठल पाणी में जेको आहे असांखे नज़र ईंदो आहे। सेंवर दरअसल जेको आहे उहो हिकु जानदार आहे। उन में जेको आहे उहो ॿिनि क़िस्मनि जा जेके आहिनि जीव घड़ा हूंदा आहिनि ऐं उहे जीव घड़ा हिकु घड़ा जानदार बि हूंदा आहिनि। हिकिड़ा अमोबिया चवंदा आहिनि ऐं ॿिया जेका आहिनि अलगल सेल चवंदा आहिनि। जेको सेंवर आहे हुनखे अलजी चवंदा आहिनि अंग्रेज़ीअ में, ऐं अलजी जेको आहे हुन मां निकितल आहे अलगल सेल। ऐं ॿियो जेको आहे अमोबिया। इन्हनि ॿिन्ही में साओ रंग हूंदो आहे ऐं साए रंग जे करे असांखे सेंवर जेको आहे उहो साओ नज़र ईंदो आहे। ही जेके आहिनि हिकु घड़ा जानवर असां जेको आहे उहो ॿिया ॾिसी सघूं था, जेके असांजी किताब में ज़िक्र आहे। अमोबिया असां ॾिठो, पैरामीशियम आहिनि, बैक्टीरिया आहिनि। बैक्टीरिया त जिते किथे हूंदा आहिनि, असांजे जिस्म में अंदरि बि हूंदा आहिनि। ऐं खमीर जेको आहे उहो जेकॾहिं असां मानी पचाईंदा आहियूं त उन खां अटो ॻोहे रखंदा आहियूं, उन में खमीर हूंदो आहे। जेको खीर हूंदो आहे उन में खमीर हूंदो आहे। सो उन में जेके आहिनि उहे इहे जीव घड़ा हिकु घड़ा जानवर मौजूदु हूंदा आहिनि। ही जेका आहिनि कुझु ॿियनि हिकु घड़नि जेको आहे जानवरनि जा तस्वीरूं आहिनि। इन में हिकिड़ियूं मां इन जेके तस्वीरूं ॾिनियूं जो तव्हांजी किताब में ज़िक्र आहे ऐं मूं सोचियो तव्हांखे जेको आहे थोरो हुनजो तसवुरु हुजे। क्लेमेडो मोनास हूंदा आहिनि, इहे बि हिन में सेंवर में रहंदा आहिनि। ही बैक्टीरिया जो असां ज़िक्र करे चुका आहियूं। पैरामीशियम हूंदा आहिनि, अमोबिया हूंदा आहिनि ऐं हाइड्रा हूंदा आहिनि। हाइड्रा जेके आहिनि इन्हनि खे तव्हां ख़्याल सां ॾिसो त इहे हाइड्रा जेके आहिनि उहे हिकु घरड़ा न हूंदा आहिनि। इहे सभु जेके आहिनि हिकु घरड़ा आहिनि, पर हाइड्रा हिकु घरड़ा हूंदा आहिनि, ॿ या ॿिनि खां वधीक घरड़ा हूंदा आहिनि। हाइड्रा हर कंहिं क़िस्म जे पाणी में मौजूदु हूंदा आहिनि ऐं उनखे हाइड्रा खे असां चवंदा आहियूं त इहो इमोर्टल आहे, यानी कॾहिं बि ख़तमु थियण वारो न आहे, गैर फ़ानी आहे। उहो उनजे करे त जॾहिं इहो मरण लॻंदो आहे त उहो ॿिनि हिसनि में टुटी पवंदो आहे ऐं उन हिकिड़े मां जेको आहे ॿ हाइड्रा ॿिया ठही वेंदा आहिनि। इहो जेको आहे असांजो हाइड्रा आहे। मुंहिंजे ख़्याल में त अॼु जो जेको आहे सबक़ु हिन ते असां पूरो कयो। हाणे जेका सवाल आहिनि त उहे जेको आहे उहो मां ॿुधण लाइ तयारु आहियां। सवाल जीअं मूं कल्ह चयो, सवाल न आहिनि त हुनजो मतिलबु त या त कुझु बि सम्झ में कोन आयो या सभु कुझु सम्झ में अची वियो। सर अलहमदिल्ला सम्झ में अची वियो। जेको बि तव्हां टॉपिक पढ़ायो अलहमदिल्ला क्लियर आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। सर असेसमेंट वठी सघो था। न बाबा, असेसमेंट हाणे तव्हां पंहिंजी पाण वठंदो या पंहिंजे जी शागिर्दनि जी वठंदो। छो त मां जीअं कल्ह चयो त असांजो मक़सदु आहे त जेको उस्तादनि पढ़ायो आहे उनखे जेको आहे उहो बरजाइण ऐं पको करणु। चङो, पोइ इन ॻाल्हि ते जेको आहे अॼु असां ख़ुदा हाफ़िज़ चऊं था। वरी इनशाला छंछर ते जेको आहे उहो असां ॿिए जेको आहे सबक़ सां हाज़िर थींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।